एक नए जमहूरी दौर की शुरुआत 15 कौमी असम्बली जा नवा चूंडियल मेंबर्स कुछ ही देर में पंहिंजे उहदन जो हल्फ खणी रहा आहिनि। कौमी असम्बली में हल्फ बर्दारी के मौके ते रेड जोन में सिक्योरिटी जा खास इंतजाम। स्पीकर और डेप्टी स्पीकर की चूंड वारो मरहलो सुभाणे शुरू थींदो। वजीर आजम की चूंड 16 ऑगस्ट ते थींदी। आम माण्हुनि जी दाख़िला ते बंदिश। पुलिस सां गॾु रेंजर्स जा अहलकार बि अलर्ट। नून लीग पीपल्स पार्टी एम जमातूं धांधली की शिकायत करे रहियूं आहिनि, पर उन्हनि खे पाण खे भी खबर नाहे त कहिड़नि तकनि ते धांधली थी आहे। पार्लियामेंट ॿाहिरां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो आहे त ऑपोजिशन खे दरख़्वास्त आहे त नयूं रिवायतूं शुरू कनि, खेनि गॾु खणी हलणु चाहियूं था। सिंध असम्बली, केपी असम्बली और बलूचिस्तान असम्बली जा नवा चूंडियल मेंबर्स भी अॼु उहदनि जो हल्फ खणंदा। केपी के गवर्नर हल्फ बर्दारी लाइ प्रिजाइडिंग ऑफिसर मुक़रर करे छॾियो। पंजाब असम्बली जा मेंबर्स 15 ऑगस्ट ते हल्फ खणंदा। गादी वारे शहर इस्लामाबाद में तेज बरसात सबब मौसम खुशगवार। आजाद कश्मीर, निख्याल, बालाकोट, मानसहरा, नारोवाल और ॿियनि इलाक़नि में तूफ़ानी बरसात। केतिरनि इलाक़नि में पानी गॾु थी वियो। मौसमियात खाते पारां कश्मीर, पंजाब के मुख़्तलिफ़ इलाक़नि तोड़े बलूचिस्तान के सरहदी इलाक़नि में वधीक बरसात जो इम्कान ज़ाहिर। जाली बैंक अकाउंट के जरिए रकम मुंतकिल करण वारे मामले में आसिफ अली जरदारी और फरियाल टालपुर खिलाफ केस की बुधनी अॼु थींदी। FIA जी दावा है त आसिफ जरदारी और फरियाल टालपुर खिलाफ जाली अकाउंट्स जा पक्का सबूत आहिनि, जंहिं बाबति अॼु अदालत में रिपोर्ट भी पेश कई वेंदी। केस की बुधनी सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस की सरबराही में थींदी। नवाज शरीफ खिलाफ फ्लैगशिप इन्वेस्टमेंट और अल अजीजिया स्टील मिल्स रेफरेंसेस की बुधनी अॼु थींदी। नवाज शरीफ के एहतसाब अदालत नंबर 2 में पेश कयो वेंदो। अदालत मुख्य शाहिद JIT सरबराह वाजिद जिया खे भी तलब कयो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में नवाज शरीफ, मरियम नवाज और कैप्टन रिटायर्ड सफदर की सजा खिलाफ अपील की बुधनी थींदी। आसिफ जरदारी और बिलावल भुट्टो जरदारी की सदारत हेठ बिलावल हाउस इस्लामाबाद में पीपल्स पार्टी जो अहम इजलास। इमरान खान की हल्फ बर्दारी वाली तकरीब में शिरकत। स्पीकर और डेप्टी स्पीकर की चूंड बाबत गौर वीचार। बिलावल चयो आहे त असां पंहिंजे नज़रिए ते क़ाइम आहियूं, पार्लियामेंट में पार्टी के नज़रिए और इशूज़ ते हलंदासीं। आसिफ जरदारी चयो आहे त जमहूरियत के दायरे में रहंदे हालतुनि जो मुक़ाबलो कंदासीं। जमहूरियत के नुक़सान सां मुल्क जो नुक़सान थींदो। शहबाज शरीफ नून लीग के पार्लिमानी पार्टी जो इजलास अॼु तलब करे वरितो। हुकूमत साज़ी बाबत हिकमत अमली जोड़ी वेंदी। मरियम औरंगज़ेब चयो आहे त तहरीक इंसाफ जमात की सतह से नून लीग सां राब्तो न कयो आहे। नून लीग पंजाब के पार्लिमानी पार्टी जो इजलास भी तलब कयो। खान साहब की मैं हलीमी देखी कि आप पर्सनली फोन किया जी नाज़रीन, इतने अवांखे ॿुधायो त कौमी असम्बली जा अवां लाइव मंज़र ॾिसी रहा आहियो। अवांखे ॿुधाईंदा हलूं त कुछ ही देर में कौमी असम्बली जो जेको इजलास आहे उहो आगाज़ थी रहियो आहे। ऐं अवांखे ॿुधायूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ जो चेयरमैन ईंदड़ वज़ीर आज़म इमरान खान कौमी असम्बली के इजलास में पहुंची वियो आहे। उन समेत अवांखे ॿुधायां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन, को चेयरमैन ॿियूं जेके अहम शख्सियतूं आहिनि उहे इजलास में बाज़ाब्ता पहुची चुकियूं आहिनि। कुछ ही देर में इजलास जो जेको आगाज़ आहे उहो कयो वेंदो। इन इजलास के हवाले से नाज़रीन अवांखे ॿुधायां त अॼु हिकु नए कौमी ऐं हिकु नए जमहूरी दौर की शुरुआत थियण वञी रही आहे। अॼु 15 कौमी असम्बली जा जेके नवा चूंडियल मेंबर्स आहिनि उहे कुछ ही देर में पंहिंजनि उहदनि जो हल्फ खणी रहिया आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ जो चेयरमैन ऐं ईंदड़ वज़ीर आज़म इजलास जे लाइ कौमी असम्बली जे इन इजलास में शिरकत जे लाइ पहुची वियो आहे। उन समेत अवांखे ॿुधायूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन ऐं को चेयरमैन भी पहुची वियो आहे। मुख़्तलिफ़ मेंबर्स भी मीडिया से ॻाल्हायो आहे। इजलास में जंहिंमहिल उन्हनि जी आमद थी रही हुई त इन मौके ते मुख़्तलिफ़ पार्लियामेंटेरियंस मीडिया से ॻाल्हायो आहे ऐं उन्हनि ख़ुशी जो इज़हार कियो आहे ऐं इन दुआ इन अज़म जो इज़हार कियो आहे त ही जेका ईंदड़ हुकूमत आहे, ईंदड़ जेकी पार्लियामेंट आहे उहा मुल्क की तरक्की लाइ, मुल्क जे जेकी शइ मुल्क के फ़ाइदे में हूंदी उन जे लाइ पंहिंजनि कोशिशुनि खे, पंहिंजूं जेके काविशूं आहिनि उन्हनि खे जारी रखंदी। अवांखे ॿुधायां त मुख़्तलिफ़ मेंबर
मेंबर्स मुख़्तलिफ़ मेंबर्स ऐं तक़रीबन चइजे त समूरा मेंबर्स इजलास में पहुची चुका आहिनि ऐं हाणे कुझु ई देरि खां पोइ इजलास जो जेको बाज़ाब्ता तौर ते आगाज़ आहे उहो थियणु वञी रहियो आहे। मुल्क ऐं क़ौम जी बहितरी, मुल्क ऐं क़ौम जी भलाई जे लाइ दुआऊं ऐं अहिड़ियूं नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त केतिरा ई नवां चहिरा बि आहिनि जेके अॼु जे हिन इजलास में, अॼु जे क़ौमी असैम्बली जे इजलास में हल्फ़ खणंदा। स्पीकर क़ौमी असैम्बली अयाज़ सादिक जी सदारत हेठि इजलास जो आगाज़ थींदो ऐं नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं पिया त कुझु ई देरि खां पोइ इजलास जो बाज़ाब्ता तौर ते आगाज़ थियणु वञी रहियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान बि पार्लियामेंट हाउस में पहुची वियो आहे। क़ौमी असैम्बली जो इजलास जो आगाज़ कुझु ई देरि में थींदो, जॾहिं त जेके नवां चूंडियल मेंबर्स आहिनि उहे उन्हनि जी अॼु हल्फ़ बरदारी वारी तक़रीब आहे, जंहिंखां पोइ सुभाणे अव्हांखे ॿुधायां त जेके क़ौमी असैम्बली जो स्पीकर ऐं डेप्टी स्पीकर जी चूंड वारो मरहलो आहे उन चूंड जो आगाज़ थींदो, जंहिंखां पोइ अव्हांखे अपडेट कंदा हलो नाज़रीन वज़ीर आज़म जी चूंड ऐं वज़ीर आज़म जी जेके चूंड थींदी उन जो आगाज़ थींदो। हाणे अव्हां ॾिसी पिया सघो मुख़्तलिफ़ मेंबर्स हिक ॿिए सां मिली रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ मेंबर्स हिक ॿिए खे वाधायूं ॾेई रहिया आहिनि ऐं तक़रीबन जेके मेंबर्स आहिनि उहे उन्हनि जे चेहरनि ते असांखे ख़ुशी नज़र अची रही आहे। हींअर अव्हां ॾिसी पिया सघो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी उते जेके नवां चूंडियल एमएनएज़ आहिनि उन्हनि सां मिली रहियो आहे। छा सूरत हाल आहे, कहिड़ा मंज़र आहिनि, इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। ग़ुलाम रसूल कुंभर असां सां लाइन ते मौजूदु आहे, हू हींअर पार्लियामेंट हाउस ॿाहिरि मौजूदु आहे। ग़ुलाम रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि, कहिड़ा मंज़र अव्हांजे साम्हूं आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल, 15वीं असेंबली जेका आहे उहा हल्फ़ खणण वञी रही आहे। इन हवाले सां मेंबरनि जी आमद जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। कुझु देरि पहिरीं हिते इमरान ख़ान पहुतो आहे। इमरान ख़ान हिते पहुतो त पीटीआई जा कारकुन जेके आहिनि उन्हनि तरफ़ां वई नारेबाज़ी कई वई, वॾो क्राउड गॾु थियल आहे। मीडिया खां वेंदे आम माण्हू ग़ुलाम रसूल अव्हां असां सां लाइन ते रहिजो। नाज़रीन ही अव्हां जीअं त ॾिसी पिया सघो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जगवार शाह महमूद कुरैशी जी मुलाक़ात थी आहे। शाह महमूद कुरैशी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुसाफ़ो कयो आहे। उनखां अॻु अव्हांखे ॿुधायां त इमरान ख़ान बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। जेके समूरा मेंबर्स आहिनि हिकु इंतिहाई ख़ुशगवार माहौल असांखे नज़र अची रहियो आहे। हुकूमत जा मेंबर्स, हुकूमती मेंबर्स हुजनि या जेके मुखालिफ़ धुर जा मेंबर्स आहिनि उहे हिक ॿिए सां मिली रहिया आहिनि। जी ग़ुलाम रसूल, अव्हां अपडेट करे रहिया हो। जॾहिं त नाज़रीन अव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी बि हींअर क़ौमी असैम्बली जे इजलास में मौजूदु आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि मौजूदु आहे। हिकु इंतिहाई ड्रिघे अरसे खां पोइ आसिफ अली ज़रदारी क़ौमी असैम्बली जे मेंबर तौरु संदसि चूंड थी आहे ऐं अव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे सियासी कैरियर जो जेको आगाज़ आहे हिकु एज़ अ पार्लियामेंटेरियन उहो संदसि पहिरियों भेरो आहे जो पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असैम्बली जे इजलास में शिरकत कई आहे ऐं इहो पहिरियों दफ़ो हूंदो जो हू एज़ अ पार्लियामेंटेरियन हल्फ़ खणंदो। समूरा मेंबर्स मिली रहिया आहिनि। जी नाज़रीन, जीअं तव्हां असांखे ॿुधायो पिया त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो पहिरियों भेरो आहे जो हू एमएनए तौरु हिते हल्फ़ खणी रही आहे। जॾहिं त अव्हांखे ॿुधायो त आसिफ अली ज़रदारी इन खां अॻु 2 भेरा क़ौमी असैम्बली जो मेंबर रही चुको आहे ऐं 1 भेरो सेनेट जो मेंबर बि रही चुको आहे। एज़ अ सेनेटर हू रही चुको आहे। मेंबर्स हिक ॿिए सां मुलाक़ातूं करे रहिया आहिनि, हिक ॿिए खे मुबारकूं पेश करे रहिया आहिनि। इंतिहाई ख़ुशगवार माहौल नज़र अची रहियो आहे, छाकाणि त चाहे उहे मुखालिफ़ धुर जा अॻवान हुजनि या हुकूमती धुर जा अॻवान हुजनि उहे हिक ॿिए सां मिली रहिया आहिनि। हिते अव्हांखे ॿुधायां त नाज़रीन जिते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो सरबराह इमरान ख़ान ऐं ईंदड़ वज़ीर आज़म सभिनी जी नज़रुनि जो मर्कज़ बणियल आहे त उन साॻे वक़्तु पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान हिते नाज़रीन अव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि सभिनी जी नज़रुनि जो मर्कज़ बणियल आहे। हिकु पासे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान आहे त ॿिए पासे पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान जो इहो 3 भेरो आहे जो हू क़ौमी असैम्बली जे मेंबर तौरु चूंडियो आहे। 2002 वारी क़ौमी असैम्बली जी जेका क़ौमी असैम्बली हुई उन में इमरान ख़ान पहिरियों भेरो एज़ अ एमएनए चूंडियो हो। अव्हांखे ॿुधायो त
टर्म पूरो उहो जेको संदसि दौर हो उन टर्म उहो पंहिंजो पूरो न कयो हो ऐं उन दौर में हू पंहिंजो टर्म पूरो करण खां पहिरियां ई उन्हनि इस्तीफ़ा ॾेई छॾी हुई, जंहिंखां पोइ अव्हांखे ॿुधायूं त हीअ संदसि 2013 में जेके चूंडूं थी गुज़रियूं उन चूंडुनि में संदसि ॿियों भेरो हो जो पाकिस्तान तहरीक इंसाफ जो चेयरमैन इमरान खान PTI पाकिस्तान तहरीक इंसाफ जो चेयरमैन इमरान खान क़ौमी असैम्बली जे मेंबर तौरु हल्फ़ खयो, जंहिंखां पोइ अव्हांखे ॿुधायां त हिन भेरे ही टियों भेरो आहे संदसि हू क़ौमी असैम्बली जी चींड जी जेका सीट आहे उन ते कामयाबु थियो आहे। ऐं हिते नाज़रीन अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ जो चेयरमैन इमरान खान 5 तकनि तां चूंड विढ़ी हुई ऐं हिते अव्हांखे ॿुधायां त नाज़रीन ही संदसि जेको चूंड थी गुज़री आहे उन्हनि 5 तकनि में पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान खान खे कामयाबी हासिल थी हुई। अव्हांखे नाज़रीन ॿुधायूं पिया त हीअ संदसि टियों भेरो आहे जो पाकिस्तान तहरीक इंसाफ जो चेयरमैन इमरान खान क़ौमी असैम्बली जे मेंबर तौरु अॼु हल्फ़ खणंदो। इन हवाले सां जीअं त नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं पिया त क़ौमी असैम्बली जो जेको इजलास आहे उन जो बाज़ाब्ता तौर सां कुझु ई देरि में आगाज़ थियणु वञी रहियो आहे। मेंबर्स जी आमद जो जेको सिलसिलो आहे उहो बि जारी आहे, इंतिहाई ख़ुशगवार माहौल नज़र अची रहियो आहे। हिते जेके समूरनि पार्टियुनि जा अहम अॻवान आहिनि उहे पार्लियामेंट हाउस पहुची विया आहिनि, हिक ॿिए सां मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी आहे। इंतिहाई ख़ुशगवार माहौल में मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि, मुख़ालिफ़ धुर जा अॻवान हुजनि चाहे हुकूमती धुर जा अॻवान हुजनि, उहे हिक ॿिए सां मुलाक़ातूं करे रहिया आहिनि, हिक ॿिए खे मुबारकूं पेश करे रहिया आहिनि। ऐं जंहिंमहिल आमद थी रही हुई मेंबर्स जी त उन आमद जे मौक़े ते जॾहिं मेंबर्स सां ॻाल्हायो वियो, मीडिया जे नुमाइंदनि जॾहिं उन्हनि सां ॻाल्हायो त अव्हांखे ॿुधायां त हिन मौक़े ते मेंबर्स हिक नए अज़म जो इज़हार कयो आहे, ख़ुशी जो इज़हार कयो आहे ऐं इहा उमेद ज़ाहिर कई आहे त हाणे ही नाज़रीन जीअं तव्हां मंज़र ॾिसी पिया सघो, पाकिस्तान तहरीक इंसाफ जो चेयरमैन इमरान खान ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कुझु देरि अॻु मुलाक़ात कई आहे, ॿिन्ही गॾिजी करे तस्वीर बि ठाराई आहे, जंहिंखां पोइ अव्हांखे ॿुधायो नाज़रीन त इमरान खान खां पोइ शाह महमूद कुरैशी बि पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई। जीअं त इंतिहाई ख़ुशगवार माहौल असांखे नज़र अची रहियो आहे, मेंबर्स हिक ॿिए सां ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि ऐं हिते कंहिं बि क़िस्म जो असांखे फ़र्क़ु नज़र न अची रहियो आहे त केरु मुख़ालिफ़ धुर जो अॻवान आहे, केरु हुकूमती धुर जो अॻवान आहे, कंहिं बि क़िस्म जो फ़र्क़ु नज़र न अची रहियो आहे। जॾहिं त नाज़रीन अव्हांखे ॿुधायां पिया त तक़रीबन समूरनि पार्टियुनि जा अहम अॻवान पहुची चुका आहिनि क़ौमी असैम्बली जे इजलास में ऐं कुझु ई देरि खां पोइ हाणे हल्फ़ बरदारी वारी जेका तक़रीब आहे उन जो बि आगाज़ थियणु वञी रहियो आहे। जी नाज़रीन, इन हवाले सां अव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं। असां सां हिकु भेरो ॿीहर इस्लामाबाद मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम रसूल कुंभर लाइन ते मौजूदु आहे। ग़ुलाम रसूल, छा मंज़र अव्हां ॾिसी रहिया आहियो, अपडेट कजो। वो हालत खणण वञी रही है, उन हवाले सां तैयारियूं मुकमल कई वियूं आहिनि। मेंबरनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे, अहम अॻवान जेके आहिनि उहे पहुची चुका आहिनि। कुझु देरि पहिरीं इमरान खान पार्लियामेंट हाउस पहुतो त संदसि शानाइतो आदरबाह कयो वियो। PTI जा कारकुन जेके हिते गॾु थियल हुआ उन्हनि वज़ीर आज़म इमरान खान जा नारा हया ऐं सख़्त सिक्योरिटी में इमरान खान खे पार्लियामेंट पहुचायो वियो। हिन वक़्तु इमरान खान पार्लियामेंट में 9 चूंडियल MNA सां जेके आहिनि मुलाक़ातूं करे रहियो आहे। साॻे वक़्तु BP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ ज़रदारी बि हिते पहुता ऐं उन्हनि सां गॾु आसफा भुट्टो ऐं बख्तावर भुट्टो बि गॾु आहे। सख़्त सिक्योरिटी में खेनि हिते आंदो वियो। वॾो क्राउड जेको आहे उहो पार्लियामेंट जे ॿाहिरि गॾु थियल हो त काफ़ी सारियूं ॾुखारियूं पेश अची रहियूं हुयूं उन्हनि खे अंदरि वञण में। उन दौरान मीडिया जेको आहे उहो कोशिशि कई त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे सघे, पर उन्हनि ॻाल्हि ॿोल न कई। बिलावल भुट्टो ज़रदारी आसिफ ज़रदारी बि पार्टी जा जेके नवां चूंडियल MNAs आहिनि उन्हनि सां गॾिजाणियूं करे रहिया आहिनि। मुलाक़ातुनि जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। शाह महमूद कुरैशी, शफ़क़त महमूद, फवाद चौधरी समेत मुख़्तलिफ़ जमातुनि जा नवां चूंडियल MNAs जेके आहिनि उहे उन्हनि जी पार्लियामेंट जी ग़ुलाम रसूल, अवां असां सां लाइन ते रहिजो। नाज़रीन, अव्हांखे ॿुधायां त स्पीकर सरदार अयाज़ सादिक पंहिंजी सीट ते वेही रहिया आहिनि ऐं हाणे बाज़ाब्ता तौर ते अव्हांखे ॿुधायां त कुझु ई देरि में हल्फ़ बरदारी बि थींदी। मेंबर्स बि हाणे पंहिंजी सीटुनि ॾांहुं वञी रहिया आहिनि। इन खां अॻु मेंबर्स हिक ॿिए सां मुलाक़ातूं करे रहिया हुआ। जीअं ई स्पीकर जी आमद थी आहे तव्हां ॾिसी पिया सघो समूरनि मेंबर्स पारां संदसि आदर भाव कयो वियो आहे। पंहिंजनि सीटुनि तां बीही करे खेसि आदर भाव उन्हनि जो कयो वियो आहे, ख़ुशामद कई उन्हनि जो। नाज़रीन,
काइंडली मैं आपको रिक्वेस्ट करूंगा कि कोई नारेबाजी ना कीजिए, इसका डेकोरम मेंटेन करिए। और आप लोग गेस्ट हैं हमारे, यू आर वेलकम, बट काइंडली डेकोरम मेंटेन कीजिए। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وعد الله الذين آمنوا منكم وعملوا الصالحات ليستخلفنهم في الأرض كما استخلف الذين من قبلهم असेंबली जे इजलास जो आगाज़ थी चुको है। तिलावत कुरान पाक सां क़ौमी असेंबली जे इजलास जो आगाज़ किया वियो आहे, जॾहिं त इन खां अॻु क़ौमी तरानो वॼायो वियो, जंहिं महल समूरा जेके नवां चूंडियल एमनीज़ आहिनि उहे सभु बीही रहिया, क़ौमी तरानो वॼायो वियो, जंहिंखां पोइ हाणे तिलावत कुरान पाक थी रही आहे। जंहिंखां पोइ अव्हांखे ॿुधायां त क़ौमी असेंबली जो जेको इजलास आहे उनजो बाज़ाब्ता तौर ते आगाज़ कयो वेंदो ऐं हल्फ़ बरदारी जी जेका तक़रीब आहे उनजो आगाज़ कयो वेंदो, जंहिंमें समूरा नवां चूंडियल एमनीज़ पंहिंजो हल्फ़ खणंदा। हल्फ़ बरदारी वारी तक़रीब जो आगाज़ थींदो। जीअं तव्हां ॾिसी पिया सघो, समूरा जेके अहम सरबराह ऐं एमनीज़ नवां चूंडियल एमनीज़ आहिनि उहे पहुची चुका आहिनि। मुस्लिम लीग नवाज़ जो सदर मियां मोहम्मद शहबाज़ शरीफ़ बि असेंबली में मौजूदु आहे। उन समेत अव्हांखे ॿुधायूं त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि उते मौजूदु आहे। जॾहिं त अव्हां ॾिसी पिया सघो ही गैलरी जेके संदन घर भाती आहिनि नवनि चूंडियल एमनीज़ जा उन्हनि जा वेठल आहिनि इन महिमाननि जी गैलरी में। जॾहिं त हिते असांखे अॻूणो वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी बि नज़र आया। उन समेत अव्हांखे ॿुधायां त नवां चूंडियल मेंबर्स पंहिंजनि सीटनि ते वेही रहिया आहिनि ऐं कुझु ई देरि खां पोइ अव्हांखे ॿुधायूं त हाणे इजलास जो जेको आगाज़ आहे उहो थी वेंदो ऐं हल्फ़ बरदारी वारी तक़रीब जो बि आगाज़ थींदो। क़ौमी असेंबली जे इजलास जे हवाले सां नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं पिया त समूरा मेंबर्स तक़रीबन अची चुका आहिनि ऐं कुझु ई देरि में हाणे असेंबली जो जेको हल्फ़ बरदारी वारी तक़रीब जो जेको सिलसिलो आहे उनजो आगाज़ कयो वेंदो। अव्हांखे ॿुधायूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, पीपल्स पार्टी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी समेत मुस्लिम लीग नवाज़ जो सदर शहबाज़ शरीफ़ समूरनि पार्टियुनि जा जेके सरबराह आहिनि उहे इजलास में मौजूदु आहिनि। उन समेत चूंडियल एमनीज़ ही समूरा जेके सरबराह आहिनि पंहिंजनि पार्टियुनि जा, उन समेत नवां चूंडियल एमनीज़ आहिनि उहे हींअर इजलास में मौजूदु आहिनि। जॾहिं त नाज़रीन अव्हांखे ॿुधायां त दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त इन क़ौमी असेंबली में मौलाना फज़लुर रहमान मौजूदु नाहे, असफंद यार वली NP सरबराह असफंद यार वली बि मौजूदु नाहे, महमूद ख़ान अचकज़ई मौजूदु नाहे, वॾा नाला आहिनि जेके मौजूदु आहिनि। जॾहिं त MQM जो जेकर ज़िक्र कजे त MQM पाकिस्तान जो हिकु वॾो नालो फारूक सत्तार बि हिन दफ़े क़ौमी असेंबली में मौजूदु न आहे। जॾहिं त बलूचिस्तान नेशनल पार्टी जो अॻवान अख़्तर मेंगल जो ही पहिरियों दफ़ो आहे जो हू क़ौमी असेंबली में पहुतो आहे। इन खां अॻु अव्हांखे इहो बि ॿुधायोसीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बि इहो पहिरियों दफ़ो आहे जो हू क़ौमी असेंबली में पहुतो आहे ऐं एज़ एन MNA हू अॼु हल्फ़ खणंदो। इथे नाज़रीन असांखे कुझु पुराणा चेहरा बि नज़र अची रहिया आहिनि। नवीद कमर, एहसन इक़बाल, नफ़ीसा शाह, उन समेत केतिरा ई पुराणा चेहरा आहिनि। नवाब यूसुफ टालपुर जो चेहरो नज़र अची रहियो आहे। जॾहिं त अव्हांखे ॿुधायां शेख रशीद अहमद, शाह महमूद कुरैशी,
उन समेत नाज़रीन मुख़्तलिफ़ असांखे पुराणा चेहरा बि नज़र अची रहिया आहिनि ऐं उन समेत असांखे केतिरा ई नवां चेहरा बि गॾोगॾु नज़र अची रहिया आहिनि। क़ौमी असैम्बली जो इजलास जो आगाज़ कुछ ही देर में थियण वञी रहियो आहे। स्पीकर सरदार अयाज़ सादिक जी सदारत हेठि क़ौमी असैम्बली जो इजलास शुरू थी चुको आहे, जंहिंजो आगाज़ क़ौमी तरानो वॼाए करे कयो वियो, जंहिंखां पोइ तलावत क़ुरान पाक हींअर जारी आहे। हुनखां पोइ अव्हांखे ॿुधायां त हल्फ़ बरदारी वारी जेका तक़रीब आहे उन जो आगाज़ कयो वेंदो, जंहिंमें समूरा नवां चूंडियल मेंबर्स हल्फ़ खणंदा। जॾहिं त नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं त हल्फ़ खणण खां पोइ जेके मेंबर्स आहिनि उहे वारे वारे सां रोस्ट्रम ते ईंदा ऐं जेकी डॉक्यूमेंटेशन हूंदी आहे उन ते अची करे उहे मस्ट्रोल ते सहियूं कंदा, जंहिंखां पोइ हल्फ़ बरदारी वारी जेका तक़रीब आहे उन जो जेको सिलसिलो आहे उहा पुॼाणी ते पहुचंदो। तंहिंखां पोइ अॼु शाम ताईं इन जो बाज़ाब्ता तौर ते जेको ऐलान आहे उहो थी वेंदो। संदन एमने तौरु जेको नोटिफिकेशन आहे उहो बि जारी थी वेंदो, जंहिंखां पोइ सुभाणे हिकु ॿियो अहम ॾींहुं आहे क़ौमी असैम्बली जे इजलास जे हवाले सां बि गॾोगॾु। जीअं त सुभाणे पाकिस्तान ॾिहाड़ो आहे, सुभाणे 14 अगस्त जो ॾिहाड़ो आहे, हिकु इंतहाई अहम ॾींहुं आहे। तलावत क़ुरान पाक सां 15वीं क़ौमी असैम्बली जे इजलास जो आगाज़ कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त क़ौमी असैम्बली जे इजलास जो आगाज़ थी चुको आहे ऐं हाणे कुझु ई देरि में हल्फ़ बरदारी वारी तक़रीब थींदी। नाज़रीन, हिकु नए जमहूरी दौर जी शुरूआति थियण वञी रही आहे। 15वीं क़ौमी असैम्बली जा जेके नवां चूंडियल मेंबर्स आहिनि उहे कुझु ई देरि में पंहिंजे उहिदनि जो हल्फ़ खणंदा। क़ौमी असैम्बली जो आगाज़ थी चुको आहे, हींअर नातख़्वानी थी रही आहे, जंहिंखां पोइ हल्फ़ बरदारी वारी तक़रीब जो आगाज़ कयो वेंदो। अव्हांखे ॿुधायां त क़ौमी असैम्बली में हल्फ़ बरदारीअ जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतिहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि ऐं अव्हांखे इहो बि ॿुधायूं नाज़रीन त अॼु रुॻो हल्फ़ बरदारी जेका थींदी उहा 9 चूंडियल मेंबर्स जी थींदी। स्पीकर ऐं डेप्टी स्पीकर जी चूंड वारो जेको मरहलो आहे उनजो आगाज़ अॼु न थींदो, पर स्पीकर ऐं डेप्टी स्पीकर जी चूंड जो आगाज़ अव्हांखे ॿुधायां त उहो मरहलो सुभाणे शुरू थींदो, जंहिंखां पोइ अव्हांखे बि ॿुधायां त वज़ीर आज़म जी चूंड जेको सिलसिलो आहे उहो जेको अहम तरीन मरहलो आहे उहो 16 अगस्त ते थींदो ऐं 17 अगस्त ते वज़ीर आज़म जी हल्फ़ बरदारी वारी तक़रीब थींदी। जॾहिं त नाज़रीन अव्हांखे ॿुधायोसीं त केतिरा ई मेंबर्स आहिनि जिन जो ही पहिरियों दफ़ो आहे जो हू क़ौमी असैम्बली में पहुता आहिनि, जंहिंमें पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, परवेज़ खटक जेको ख़ैबर पख्तूनख्वा जो अॻूणो वॾो वज़ीर रही चुको आहे, हुन समेत असद कैसर जिन जो ही पहिरियों दफ़ो आहे जो हू क़ौमी असैम्बली में पहुतो आहे। उन समेत अव्हांखे ॿुधायां त शाज़ेन बुगटी संदन बि ही पहिरियों भेरो आहे जो हू हिन में क़ौमी असैम्बली में पहिरियों दफ़ो आहे। जमहूरी वतन पार्टी सां संदन तालुक़ आहे ऐं उन समेत तव्हांखे जीअं त ॿुधायोसीं त काफ़ी अहिड़ा मेंबर्स आहिनि जेके पहिरियों दफ़ो हिते पहुता आहिनि। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कोच मनासिफ अली ज़रदारी हिकु वॾे अरसे खां पोइ संदसि वापसी थी आहे क़ौमी असैम्बली में, हीउ संदसि 4 भेरो आहे। उन समेत तव्हांखे ॿुधायां त अॻूणो वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ बि क़ौमी असैम्बली में पहुतो आहे। जेकर जी चूंडुनि जो तव्हांखे ॿुधायूं त राजा परवेज़ अशरफ 2013 जी चूंडुनि में हू क़ौमी असैम्बली जी चूंड तां हाराया विया हुआ, क़ौमी असैम्बली जी सीट तां हू हाराया विया हुआ। अवां ॾिसी पिया सघो नाज़रीन त आसिफ़ा भुट्टो ज़रदारी ऐं बख़्तावर भुट्टो ज़रदारी बि महिमाननि जी जेका गैलरी आहे उहा बि हिते मौजूदु आहे, जॾहिं त सेनेट में ऑपोज़िशन लीडर शेरी रहमान बि हिते मौजूदु आहे। उन समेत जेके नवां चूंडियल मेंबर्स आहिनि उन्हनि जा घर भाती बि महिमाननि जी गैलरी में मौजूदु आहिनि। जॾहिं त नाज़रीन सिक्योरिटी जे जेकर इंतज़ामनि जो ज़िक्र कजे त अव्हांखे ॿुधायूं त इंतिहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। Under Article 65 of the Constitution of the Islamic Republic of Pakistan, the members-elect will take oath before the House. Therefore, the honourable members-elect will call their own names themselves. जब मैं ये पढ़ूंगा तो आप अपना नाम ज़रूर ले लीजिएगा, ये भूलिएगा नहीं। The oath forms have already been placed on the desks in front of you. उससे पहले कि मैं oath लूँ, मैं स्पीकर और डेप्टी स्पीकर के इलेक्शन का प्रोसीजर आपको पढ़ के सुनाना चाहता हूँ। The election of the speaker and deputy speaker will be held